कसबानो ओ कसबानो ये छबो वठो इनमें भाॼी थी रात में मान खे मानी खाराईंदा खड़पील इनी मानीअ ते बेबुल ऐं ढकणी पाण में विड़ियूं आहिनि ऐं तूं बि वरी भाॼी वठी आयो आहीं अजायो ख़राब थी वेंदी पर असांखे मानी करण कोन ॾींदियूं ख़ैर आहे असां पाण ई खाईंदासीं छा ॿुधी खड़पील असांजो त रुखी सुखीअ ते गुज़र थिए पियो मर पिया टारींदो वञ जे हिन साल बि वस न थियो न त पोइ न ॾुकार खे मुंहुं कीअं ॾींदासीं मालिक महिरबान आहे कसबानो हू बुखियो कोन सुम्हारींदो रोज़ी जो ज़िम्मो उन खयो आहे छा ॿुधी बेशक हू महिरबान आहे जे ॿर पिया टारे वेंदासीं न त ॾुखे वक़्त में कमु अची वेंदा पाण खे ओखी जो न सोच कसबानो मालिक महिरबान आहे अहिड़ो ॾुखियो कोन ॾींहुं आणींदो रोज़ी जे लाइ परेशान थियो हेरे ॿुध खड़पील ॻाल्हियूं रुगो रोज़ीअ जूं न आहिनि मोर जो सोचियो अथई उन जी शादी न कराईंदे सॼी ज़िंदगी वीचारे खे घर में कुंवारो विहारजांसीं ठाहियो हाणे ठाहियो उनजो सोचूं था छा ॿुधी मां त चवां थी सोचूं था न मनी सूमर सां ॻाल्हाए ऐं राणीअ जो रिश्तो घुर मोर जे लाइ ॾिसूं था न त इहो ढकणी वारनि जी या छोकिरी न आहे जो ॻाल्हि छा आहे वधाई इहा ई वठी ॾींदासीं कोशिश करे था ॾिसूं तूं जेको असांजे मोर जो नसीब ॿुधो कसी इहो बेबुल इहो ढकणी जो इहो इन्हनि खां ओट थो वठी ॾिस इन रिश्ते जे बारे में ॾिसां थी मां सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो